महर में हिंदू पंचायत जे अॻूणे मुखी दादा तोलाराम पारां मौजिद शहरियानी सिविल सोसाइटी के नुमाइंदनि जे मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे वारी तकरीब में पीर ऑफ मेयर सैयद मोहम्मद शाह रिजवी, डीएसपी मेयर अब्दुल खालिक वगर, एसएचओ मेयर शफी मोहम्मद गोलो, सियासी समाजी शख्सियत एडवोकेट सोवियत राय, मेहरान सोशल फोरम के सरवण रियाज चांडियो ऐं एडवोकेट सज्जाद चन्ना शिरकत कई। आनंद राम एजाज वगर, बशीर लाखेर, इमदाद भुट्टो, सैयद अली अकबर शाह सानी ऐं ॿियनि भी शिरकत कई। उन मौके ते सैयद मोहम्मद शाह रिजवी, डीएसपी अब्दुल खालिक वगर, दादा तोलाराम, एडवोकेट सवियत राय ऐं ॿियनि चयो त मेहर पुरअमन शहरियन जो शहर है, जितां जा माण्हू केतरनि ई नस्लुनि खां वठी बिना के मज़हब, रंग, नस्ल ऐं ज़ात पात जे रवादारी तहत रहनि था। हिंदू पंचायत महर जे अॻूणे मुखी दादा तोलाराम ऐं एडवोकेट सवियत राय चयो त असीं शहरियन ऐं सिविल सोसाइटी जा थोराइता आहियूं, जिन सदाईं असांखे इज़तूं ॾिनियूं आहिनि। हिते असां कॾहिं बि पाण खे अक़लियत में महसूस नाहे कयो। उन्हनि चयो त असां मुहिब वतन पाकिस्तानी आहियूं। पंहिंजे वतन ऐं धरती सां मोहबत असांजे रत में शामिल आहे।